अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं अली हसन अब्बासी। किताब आहे प्यासी धरती रमदा बादल। नाविल निगार सिराज किस्त 13। जंहिं ॾींहुं आउं घोड़ीअ ते चढ़ी ॿनियुनि ॾांहुं निकिरी वियुसि, उन ॾींहुं अमां सदके जूं देगियूं लाथियूं। सॼो ॻोठु दावती हो ऐं पहिरियों भेरो मूं पंहिंजे ॻोठ जे माण्हुनि खे वरी इंसानी नज़रुनि सां ॾिठो। अलाए जे छो मूंखे महसूसु थियो त सभिनी जा मुंहं लथल हुआ। शींहं जहिड़ा कदावर मुड़ुस नंढड़नि ॿलूंगड़नि वांगुरु हिसियल थे ॾिठा। मूंखे उताक में दाख़िल थींदो ॾिसी सभु उथी बीठा। रहिस मुबारकूं, लख मुबारकूं, रहिस भलायूं हुजनि। रहिस शाल जवानी माड़ी जा आवाज़ हिकु ई वक़्तु ॿुधण में आया ऐं मूंखे उहे खीकिरूं, मेहणा ऐं ताना महसूसु थियण लॻियूं। मूंखे उन्हनि में ज़ाहिरी ख़ुलूस त नज़र आयो, पर उन ख़ुलूस जे पोयां मूंखे रुगो भत जी बुई नज़र आई। मूंखे ॼण यकीन थींदो थियो वियो त हिननि जी मूंसां सची पची हमदर्दी ख़ैर का हुई। उहा हमदर्दी उधारी धारियुनि जहिड़ी हुई, उन में पंहिंजाइप न हुई। ॼण त हू वॾे वाके चई रहिया हुजनि, रहिस असीं साल में हिकु ॿ भेरो चांवरनि जो मुंहुं था ॾिसूं, ऐं सो बि फंडुनि ऐं दुंबनि जे लज़ीज़ गोश्त सां गॾु, या वरी तहरीअ जी शकिल में। सो जॾहिं बि हॾो भत या तहरी खाराईंदव, असीं अव्हां जे दर ते कोहनि जा कोह पंधु करे अची सलामी थींदासीं त मन पोतड़े में भत जा 2-3 गिरा बचनि लाइ खणी वञूं। तूं सल रोज़ु वाह में किरी ऐं रोज़ु चङो भलो थी, न त असांखे तोसां कहिड़ी हमदर्दी। असीं त जेकी उपायूं था सो कंहिं न कंहिं बहाने सां बाबा खणियो वञे ऐं असीं खरे तां पोतड़ो छंडे धणीअ जो नालो पाण सां खणियो वञूं। असांखे तोसां बिना हमदर्दी कान्हे। शायदि असांखे तो लाइ पाण खां नफ़रत आहे। जेकॾहिं वस पुॼेसूं त हूं त तुंहिंजी ऐं तुंहिंजे बाबे जी ॻिची मरोटे छॾियूं ऐं पोइ हिन उताक जे पुठिएं गुदाम खे भञी असीं कणिक, चांवर, जूअर ऐं ॿाझर में पाण खे विंझारे छॾियूं। बाबा जूं सुरेतूं घरनि में आणे परणिजी वेही रहूं, पर वस नथो पुॼे। असीं अकेला छिड़ विछड़ आहियूं न, तंहिं करे ऐं असांजा बचड़ा बुखिया अंग उघाड़ा बि उन ई करे आहिनि जो। उहे अज़गैबी आवाज़ मुंहिंजे कननि में ॿुरण लॻा ऐं मूं सम्झो त शायदि आउं अञा मुकमिल तरह सिहतयाब न थियो आहियां। शायदि उन करे मूंखे हिननि हिसियल माण्हुनि ऐं संदनि बंदि पर ख़ामोश सरगोशियूं कंदड़ ज़ुबाननि खां डपु थियण लॻो। मूं कुझु हीस जी बाबे ॾांहुं ॾिठो। बोस्कीअ जी कमीस, तंहिंमें सोना ॿीड़ा, बोस्कीअ जी सुथण जंहिंमां पट जे डिघे अगठ जो पलांद ॿाहिरि पियो लड़कियो, बोस्कीअ जो पटको, ॿांह में सोनी पहुचीअ सां ॿधल वाच, शिकारी कपिड़े जो नओं सिबियल कोट, वारनि ऐं मुछुनि ते ताज़ो केस कयल, जंहिंजा दाग़ अञा ताईं संदसि लौणनि ऐं नासुनि वटि निमाया हुआ। ॿिन्हिनि कननि में अतुर जा बुड़ा, ॻिचीअ में पिस्तौल जो पटो। संदसि नज़रुनि में हिकारत भरी हिकु मुर्क। माण्हुनि जे हिन हुजूम ते संदसि अखी कान थे ॿुधी। अलाए जे छो मूंखे बाबे जी बेइज़ती करण जो ख़्यालु पैदा थियो ऐं बिना घणो सोचण जे परियां चाचे खैरे खे तॾे ते वेठल ॾिसी अॻिते वधी तॾे ते वेही रहियुसि। चाचो खैरो त ॼण सरापजी वियो ऐं घुटियल आवाज़ में चई ॾिनई, अबा अबा रहीस, ही छा थो करी? भला बीह त आउं खट ई खणी वठां। मूं टेढी अख सां बाबे ॾांहुं ॾिसी चयो, न चाचा, हिते तॾे ते वेही तोसां रिहाइण करण ते दिलि थी चवे। ऐं केतिरियूं अखियूं हैरत मां मूं ॾे खजी वयूं। उन्हनि नज़रुनि ॼण उहो पियो चयो, तुंहिंजी उहा हरकत असांजे सम्झ में कान थी अचे। उन में बि तुंहिंजे वॾेराइप जी का रमज़ थी भांइजे। मूंखे संदनि अखियुनि जो उहो न्यापो पढ़ी चिड़ अची वई। ही माण्हू मुंहिंजे ख़ुलूस में बि शक था कनि, आहिनि बि त टके जा माण्हू। ऐं तेसीं चाचो खैरो चई रहियो हो, भला रहीस, बीह त आउं अजरक विछायां पोइ वेह। मूं संदसि हथ खे थोरी बेसब्रीअ मां झटको ॾिनो ऐं उते ई मेरे सेरे तॾे ते पथली मारे वेही रहियुसि। पंहिंजी चिड़ ते कब्ज़ो कंदे थोरो मुरकंदे चयुमि, चाचा, ख़बरूं कर ॻोठ जो कहिड़ो हाल आहे? वीचारो चाचो खैरो हीस जी हैड्रो थी वियो, ॼण त हिन खां को बदसूण थी वियो हो। मोहल आवाज़ में चयाईं, अबा मिड़ो ई ख़ैरु आहे, धणीअ जूं भलायूं आहिनि। मुंहिंजी चिड़ वरी मूं ते हावी पवण लॻी हुई। अजीब गॾा इंसान आहिनि। पेट में बुख हूंदनि, बदन ते लीड़ बि न हूंदनि। संदनि ज़ालुनि ऐं नियाणियुनि खे को वॾेरो सुरेतियूं करियो विहारियो वेठो हूंदो, तॾहिं बि चवंदा रब जूं भलायूं, ख़ुदा जा शुकराना आहिनि। मुंहिंजे मन में आयो त रड़ियूं करे खेनि ॿुधायां त अव्हां लाइ वॾेरो ऐं ख़ुदा हिकु जहिड़ा आहिनि।
हिकिड़ो अव्हां जे ज़ालुनि खे तो सुरे थो बणाए ऐं ॿिए वटि अव्हां जा रूह कब्ज़े में आहिनि। पर चाचे खैरे ऐं ॿियनि समूरनि जे मुंहं ते अहिड़ी महरूमी ऐं अबोजाई नज़र आई जो मुंहिंजी दिलि दहिलजी वई। हिननि ग़रीबनि वटि वरी बि को त सहारो आहे, पोइ केतिरो अणलखो सही, उहो हिननि खां खसण मां कहिड़ो फ़ाइदो थींदो। संदन दिलि ॾुखोए बि हू पंहिंजी ज़िंदगीअ जी ॾिस विञाए वेहंदा ऐं हीअ अणसुहा माण्हू अहिड़ा पंहिंजे वीरान हयातीअ में उन रुंज खां बि वांझा थी वेंदा जंहिंमां संदन अखियुनि जी उञ त लहे थी। हीअ अहिड़ा हसास त कोन आहिनि जो चई ॾियनि त असीं अणसुहा सूं। मूंखे चाचे खैरे ते रहम अची वियो। हिन खां जेकॾहिं ख़ुदा ते भरोसे जी आख़िरी लठ बि फुरे वठिबी त ही थाबिड़जी कंहिं गुग ऊंदा ई खॾ में किरी पवंदो। हीअ अॻे ई झुरियल झिंझरियल चिचरियल हस्ती वधीक झुरी पवंदी। घड़ीअ लाइ मूंखे उहो ख़्यालु आयो त मुंहिंजो उहो सोच जो अंदाज़ बि त हिकु वॾेरे जे पुट जी सोच जो अंदाज़ आहे। पर मूं झटको ॾेई उहो ख़्यालु पंहिंजे ज़हन मां कढी छॾियो ऐं मिठाज सां चाचे खैरे खां पुछियमि, चाचा अलूअ जा कहिड़ा हाल आहिनि? अबा मूं वटि त हाणे रुगो दुआऊं वञी बचियूं आहिनि। हिन जे बचण जी ॿी का वाह कान थी सुझे। ॻरी हॾा थी वियो आहे। जेका तो थुक छॾे सा रुगो रत जूं पौणियूं मसीत वारो हकीम बि चवे थो त हाणे बचण जो को आसरो कोन्हेसि, पोइ सरकारी अस्पताल छो नथो खणी वञीसि। घड़ीअ लाइ चाचो खैरो चुप थी वियो। संदसि मुंहं ते पीड़ा जी हिकु लहर आई ऐं संदसि चहिरे खे वधीक हैड्रो बणाए वई। संदसि निगाहनि में ॼण को ॾूराहूं मंज़र अची वियो। अबा इन लाइ त घर घुरिजे नाणे जी खुर्ज़ी न, सा त मूं वटि कान्हे। चवनि था त केतिरो बि इलाजु कराईंदे छोरो बचंदो कोन। मूं चाचे खैरे जे अखियुनि खां बचण जी कोशिशि कई ऐं हुन बि पंहिंजे सुॾिके खे लिकाइण लाइ खणी ज़मीन में नज़रूं खुपायूं। एतिरे में रमू कमदार जो आवाज़ु आयो, अबा जाइ करियो त मानी रखायूं। मानीअ जो ॿुधी हुजूम में कुझु सराही अची वई। उन सराहीअ में केॾी न बुख हुई, केॾी न तांघ हुई। मानी खाइण बिना हलियो आयुसि। बाबा जे खट वटां लंघंदे मूं वरी बि उहा नफ़रत जी लहर महसूसु कई। जाइ हिन जे अखियुनि मां निकिरी मुंहिंजे तन बदन सां टकिरजण लॻी हुई, पर मूं पुठि वराए कोन निहारियो। मतां उहे निगाहूं मूंखे कंहिं अहमकपणे ते मजबूर न कनि। आख़िर बि त हू मूंखे हिन जहान में आणण जो सबबु बणियो। हू मुंहिंजो पीउ हो। हवेलीअ में अजीब शोर मतल हो। दर ते किथां किथां जूं आयल फ़क़ीराणियूं सदाऊं हणी रहियूं हुयूं ऐं अंदरि ज़ालूं के हीसियल के हिमत वारियूं बानियूं वॾेरियूं सभु मिली अहिड़ो गुमसान मचाए रहियूं हुयूं जो आउं पासो ॾेई लंघी पंहिंजे कमरे में हलियो आयुसि। कड़ो ॾेई उन्हनि ई कपिड़नि में हंध ते लेटी पियुसि ऐं अलाए जे केॾी महिल मूंखे निंड अची वई। सवेर सुम्ही रहण जे करे सुबुह जो जाग बि साजर थी। वक़्तु ॾिठुमि त अञा 4 थिया हुआ। बूट सूधो सुम्ही रहण करे पेर तपी पिया हुआ, जंहिंजे करे शायदि दिमाग़ ते बि उन जी तपत वञी पहुती हुई ऐं ज़हन में कई उड़िया थुड़िया परेशान ख़्याल अची गॾु थिया हुआ, जंहिंजे घुमसान थकाए विधो। निंड मां उथण सां केतिरो वक़्तु आउं ऊंदहि में घूरींदो रहियुसि। ऊंदहि में टेबल कुर्सी कपिड़नि जे टंगड़ियुनि ऐं कबटनि जा खाका मुंहिंजे अखियुनि आॾो भूतनि वांगुरु नचण टपण लॻा हुआ। ॼण त हिननि में जान पइजी वई हुई। ॼण त हू ई जहिड़ा जाॻंदा साह वारा हुआ ऐं आउं हिकु बेजान शइ। ऐं कमरे जे सामान ऐं फर्नीचर जो हिकु बेजान हिसो हुउसि ऐं हू मुंहिंजे ओपरी मौजूदगीअ ते एतिराज़ कंदे पाण में इशारनि में दलीलबाज़ी करे रहिया हुआ। मुंहुं में उहा शायदि आरज़ू पैदा थी तां खेनि छुही ॾिसां। उन इरादे सां खट तां लही उन्हनि शयुनि खे हथनि सां छुही ॾिसणु लॻुसि। संदन नाच ओचितो रोकिजी वियो ऐं हू वरी बेजान शयूं थी वियूं। ऐं उन वक़्तु बांगे जो हसरत भरियो आवाज़ु कन ते पियो। संदसि आवाज़ु वराका ॾींदो फ़ज़ा खे बि हसरतनाक बणाईंदो वियो। मूंखे ईअं महसूसु थियणु लॻो त ॼण त समूरी दुनिया मरी वई हुई ऐं बांगो दुनिया जी मौत ते पार कढी रोअण लॻो। फजर जे बांगे जो निंड्राकड़ो आवाज़ु हमेशह मूं ते अजीब मायूसी तारी करे छॾींदो हो। उन में इंसान जी मजबूरी ऐं बेवसीअ जी हिकु दर्दनाक बाज़गश महसूसु थींदी हुयमि। ॼण त हिन दुनिया में महज़ ॾुख आहिनि ऐं ख़ुशी कंहिं पाण वेणे परीअ जी सूरत में दुनिया खां कावड़ जी रुसी हली वई हुजे। कुझु गरम कपिड़ा पाए
कमरे खां ॿाहिरि निकितुसि। हवेलीअ में निंडाखड़ी माठ फैलियल हुई। कंहिं कंहिं कुंड मां मकिड़ियुनि ऐं तिॾियुनि जो हल्को चिरकाट रखी उन माठ में खलल विझी रहियो हो। महरूअ जे कमरे अॻियां अची मुंहिंजा क़दम पिंट पवण थी विया। छा उहा ई मुंहिंजी मंज़िल हुई? अञा उन मुंझारे में होसि त असांजो कुतो मोती नूस नूस कंदो मुंहिंजे टंगुनि में विछड़ी प्यार मां पंहिंजो जिस्म मुंहिंजे टंगुनि सां महटणु लॻो। हिन मूंखे सुञाणे को आवाज़ कोन कयो। कुते जी उन मोहबत ऐं पंहिंजाइप खे ॾिसी मुंहिंजो मन ट्राकुणो थी पियो ऐं तकिड़ो तकिड़ो ॾेढीअ मां थींदो हवेलीअ खां ॿाहिरि हलियो आयुसि। ॿाहिरि बि माहौल ते पूरी कारी सांत छायल हुई। ईअं थिए भायो त ऊंदहि उन माठ जो जिस्म हुई या माठ ऊंदहि जो कारो जुबो पाए आबशार वांगुरु माहौल ते किरी रही हुई। उन माठ में वण बि ॼण ऊंदहि जा पाछोला बणियल हुआ। पिर फुटण ते हुई ऐं कंहिं कंहिं वण मां हिकु अधु पखीअ जो आलाप माठ खे टोड़ण जो जतन करे रहियो हो। ॼण त पखियुनि बि सांत खे बदशुगनी ऐं अपसूण थे सम्झियो। कंडीअ वारी मस्जिद में निमाज़ी हिकिड़ो हिकिड़ो थी दाख़िल थी रहिया हुआ। पिर जी भुण झुण रोशनीअ में उन्हनि जा वजूद बि वणनि खां मुख़्तलिफ़ न हुआ। वणनि जा वजूद ॼमियल ऐं साकित हुआ ऐं हिननि निमाज़ियुनि जा वजूद चुरंदड़ ऐं मुतहरिक। मूं सोचियो त शायदि उहो तहरिक ई इंसाननि खे वणनि खां निरालो बणाए थो। मस्जिद जे वेझो पहुतुसि त चाचो खैरो बि निमाज़ पढ़ी ॿाहिरि पियो निकितो। कारसरी रोशनीअ में हिन मूंखे न सुञातो। मूंखे सॾु कयो त हिन खां हल्को छिरिक निकिरी वियो। हिन खे एतिरो साझुर पुठियां सॾु थियण जी उमेद न हुई। मूं सोचियो हिननि वीचारनि जी ज़िंदगी केतिरी न सहमियल ऐं छिरकियल आहे। हल्की आवाज़ या सॾ ते बि हिननि खां छिरिक निकिरियो वञे। केॾो न भउ केॾी न बेवसी छायल आहे हिननि जे हयातियुनि ते। चाचे खैरे खिकारींदे चयो, रहिस पिर जो केॾांहुं निकिरी पिया आहियो? मूंखे उहो लफ़्ज़ रहिस ॿुधंदे ई अहसासु थियो त चाचे खैरे मूंखे पंहिंजनि जे दाइरे मां कढी दाइरनि में शुमार करे छॾियो आहे। मूंखे संदसि पंहिंजाइप विञाए ॾाढो अफ़सोस थियणु लॻो। दिलि चयो त खेसि चवां, चाचा उहा रुखाई कॾहिं खां? पर अखर न उकिलिया। मूं सिर्फ़ु एतिरो चयो, बसि चाचा ईअं ई ताज़ी हवा खाइणु निकिरी पियुसि। तोखे ॾिठुमि त सोचियुमि त अलूअ खे हली ॾिसां। पीर मर्द को जवाबु कोन ॾिनो। फ़क़ति ईअं भायमि त हिकु थधो साहु चपनि ते उभिरी आयुसि। पर मूंखां लिकाइण ख़ातिर उन साह खे हरे हरे पंहिंजे साह सां मिलाए छॾण जी कोशिशि करे रहियो हो। जीअं को निंडाखड़ो माण्हू ओबासी अचण ते ॿियनि माण्हुनि जी टोक खां बचण ख़ातिर ओबासीअ खे नक ऐं वात मां डिघो डिघो साह खणी पी वञण जी कोशिशि कंदो आहे। मूं सोचियो जन माण्हुनि खे पंहिंजूं आहूं ऐं दाहूं बि ईअं साह सां सानड़ियूं पवनि तन जी ज़िंदगीअ जो दर्द बि केतिरो न तड़फाईंदड़ हूंदो। चाचे खैरे जे कखाई झूपड़ीअ में पहुची आउं लोगे ते बीही रहियुसि त पाण मूंखे ॿांह खां झले अंदरि वठी आयो। उन वक़्तु हिन मुंहिंजे ॿांह खे जेको ज़ोर ॾिनो उन में हिन जी पंहिंजाइप मोटी आई हुई। अंदरि दाख़िल थियुसि त मन जी हिकु कुंड में फाटल रिलियुनि में अलू वेढ़ियो सेड़ियो सुतो पियो हो। खड़को ॿुधी हिन अखियूं खोलियूं। मूं अलूअ खे न सुञातो। सुञाण जहिड़ी का शइ हिन में बाक़ी न रही हुई। उन शरीर में या त हॾियूं ऐं पासरियाटियूं हुयूं या उभिरियल उभिरियल कारियूं नीरियूं नसूं। संदसि पंहिंजी ख़मीस हिन जे बदन ते एतिरी वेकिरी हुई जो ईअं थिए भायो ॼण कंहिं हद खां वधीक थुल्हे माण्हूअ जा लाथल कपिड़ा पाता हुआ। संदसि अखियुनि में ॿ ॾियाटियूं ॿरी रहियूं हुयूं। जन में जोति त हुई पर अहिड़ी जोति जा कंहिं शिकार थियल ज़ख़्मी सिंहण जे अखियुनि में हूंदी आहे। मुंहं में मास न हुअण करे संदसि ॾंद मामूल खां वधीक वॾा ऐं ॿाहिरि निकितल थी महसूसु थिया। मूंखे हिन जे हुस्न ऐं ख़ूबसूरतीअ जो उहो ज़मानो यादि आयो जॾहिं लीला चनेसर जो नाटक ॻोठ में करण वक़्तु असां हिन खे चनेसर ठाहियो। ॻोठ जे समूरनि छोकिरनि मां सभ खां कदावर ऐं शिकल जो ठाहूको अलू ई हो। सिंध नाटक मंडलीअ जे मशहूरु रूपकार सुंदर बि उहो नाटक ॾिठो हो ऐं हिन चयो हो त जेकॾहिं अलू हिन सां गॾिजी हले त उहो हिन खे सारी सिंध घुमाईंदो ऐं 4 ॾोकड़ बि कमाए ईंदो। अॼु उहो चनेसर केॾो न भयानक केतिरो न बदसूरत हो। अलूअ बि ॼण मुंहिंजे दिलि में मतल हलचल खे पढ़ी वरितो ऐं झीणे आवाज़ में चयाईं, अनु हयातीअ जो नाटक अची पूरे थियण ते बीठो आहे।
हिन मूंखे रहिस बदिरां नंढपिण जे याराणे नाले सां सॾियो हो ऐं हुजत करे खीकर खे बि अजायो सम्झो आई। ज़िंदगीअ जी हक़ीक़तुनि जी चांठ झले बीठो हो। मूंखे हिन जी दर्दनाक हालत ते रहम सां गॾु हिकु अजीब ख़ुशी थियणु लॻी हुई। अलूअ वटि अञा माज़ी किनू न थियो, पंहिंजाइप में धारियाइप अञा मुंहुं न विधो। मूंखे निड़ीअ में कंड कंड महसूसु थियणु लॻी, अखियुनि जे कुंडुनि में का तपिश महसूसु थियणु लॻी ऐं पोइ मूं ओचितो चई ॾिनो, अलू अॼु अचु त शहर घुमी अचूं, तूं तयारु थी वठि त आउं इझो मोटियुसि। चाचो खैरो ऐं अलू हैरत मां मूं ॾे ॾिसणु लॻा, पर आउं हिननि खे उन अचरज में मुब्तला छॾे ॿाहिरि निकिरी आयुसि। मुंहिंजे ज़हन में हिकु ख़्यालु इरादो बणिजी दाख़िल थियो ऐं आउं कलाक खन खां पोइ बाबे जी जीप काहे मोटियुसि। चाचो खैरो ऐं अलू अञा हैरत में हुआ ऐं जीप जो आवाज़ु ॿुधी ॼण ज़मीन ते मोटी आया ऐं पंहिंजे चौधारी शयुनि खे अजीब रहम खाइण वारियुनि नज़रुनि सां ॾिसणु लॻा, ॼण हू उन्हनि खे पहिरियों भेरो ॾिसी रहिया हुआ। जीप जे मौजूदगी हिननि खे पंहिंजे मुख़्तसिर ऐं मिसकीनीअ जे सामान जो तजियो करण ते मजबूर कयो हो। केॾी न तुच्छ हुई हिननि जी मौजूदात, केॾी न बेहक़ीक़त हुई हिननि जी ज़िंदगी। जेसीं हिननि शाहूकारी बिना पंहिंजे मदे मुक़ाबिल न ॾिठी हुई, तेसीं हिननि जे दिलि में मिसकीनीअ जो अहसासु गहरी निंड पियो हो। जॾहिं पंहिंजे साम्हूं शाहूकारीअ जी अलामत ॾिठाऊं त हिननि में तजिए, रीस ऐं हिरास जा अहसास पैदा थिया ऐं हू कुझु हीसियल नज़रुनि सां मूं ॾांहुं ॾिसणु लॻा। अहिड़ी हिकु नज़र आउं उन खां अॻु वारी शाम जो ॻोठ जे अक्सर माण्हुनि में ॾिसी चुको हुउसि ऐं मूं उहो मंज़र वरी यादि करणु न थे घुरियो। सो जल्दी जल्दी अलूअ खे उथारे खेसि जीप में विहारियमि। चाचो खैरो बि पोयां चढ़ी अलूअ जो कंधु पंहिंजे झोल में रखी वेही रहियो। हू ॿई माठ में हुआ। अंदरि जी आंध मांध हिननि खां ॻाल्हाइण जी ताक़त ई खसे वरिती हुई। लोड़े खां जीप कढी थोरे ई पंध ते जीप रोके बीही रहियुसि। चयमि, चाचा खैरा, आउं इझो थो मोटां। ईअं चई आउं हिकु ॿिए घर में घिड़ी वियुसि, जेको कखनि बदिरां ओॾिकी भितियुनि जो ठहियलु हो। अंदरि घिड़ण सां मूंखे ॼण त कुंजीअ जी वटे या कंहिं थांव जी किरण जो आवाज़ु ॿुधण में आयो। हिक जे पुठियां ॿियो ऐं मूं ॾिठो त नूरल ॿई हथ पेट खे ॾेई खंघी रहियो हो ऐं उहो आवाज़ु हिन जे फिफड़नि मां अची रहियो हो। हेठि ज़मीन ते चौधारी कारसरो रत मिटीअ में गॾिजी वधीक कारो थी वियो। संदसि हिमत ऐं जवान मुड़ुसीअ जी हाक मूं सॼे तर में ॿुधी हुई। पहलवान मुड़ुस खे सिल थोरे अरसे में उॾोईअ वांगुरु खाई वई हुई। हिन जे अखियुनि ऐं अलूअ जे अखियुनि में वॾो फ़र्क़ु हो। अलूअ जे अखियुनि में हिरास ऐं बेवसी हुई। नूरल जे अखियुनि में ज़हर भरियल तंज़ ऐं वेर भरियल हो, ॼण हू सॼी दुनिया सां नाराज़ हो। जॾहिं मूं पंहिंजी सुञाणप कराई तॾहिं उहो वेर ऐं उहा तंज़ तेहां ई वधी वई। खंघ जे करे अॻ ई संदसि अखियूं टांटाणा थी रहियूं हुयूं ऐं हाणे मूंखे ॾिसी उहे टांटाणा जिन्सी बाहि जा उला बणिजी मूंखे भस्म करणु लॻा। संदसि बदन शायदि कावड़ खां हेकारी वधीक ॾकणु लॻो। उन कावड़ में हिन खंघ बि घड़ीअ लाइ बंदि थी वई। हिन जी खंघ बि घड़ीअ लाइ बंदि थी वई। हिन सहकंदे चयो, रहिस ख़ैर त आहे, अॼु मूं ग़रीब जे दर ते लंघी आया आहियो, पर हाणे मूं वटि छा आहे जो खसणु आयो आहीं? मतां जाइ सोधणु आयो आहीं? जाइ बि त मूं गिरवी रखी छॾी आहे, बाक़ी ही हॾा वञी बचा आहिनि। से बि अव्हां जे बिब भरण में कमु अचनि त बिस्मिल्लाह। हिन उहे लफ़्ज़ निहायत कावड़ मां चया हुआ, पर उहे लफ़्ज़ बर्फ़ जहिड़ा थधा हुआ ऐं मुंहिंजे ज़हन खे पारे जीअं साड़णु लॻा। पर मूं पाण धीरज सां चयो, नूरल, बाबा जो बदिलो मूंखां छो थो वठीं? आउं त तोखे वठणु आयो आहियां त तोखे शहर जी इस्पताल में दाख़िल करायां। उन्हनि लफ़्ज़नि चवण वक़्तु मुंहिंजो ज़हन हर जज़्बे हर अहसास खां वांझो हो। हिन ॼण त मूंखे वढण लाइ चयो त जीअं रहिस वॾे जी जिंद मूं मां हमेशह लाइ छुटी पवे ऐं महिरूअ सां बेधड़क बेखुटके रिहाणियूं करे सघे। वाह रहिस वाह, वाह जी वाट वेढ़ाई अथव। मुंहिंजी बांह मूंखां फुरियव, मुंहिंजे बचिड़े खे अलाए कहिड़े हाञे में हयव, हकीम खां मुंहिंजो अहिड़ो इलाजु करायव जो हाणे हंगा मुटरा खट ते, अञा बि पेट न भरियो अथव। भलाई करे हाणे त मूं मिसकीन जी पचर छॾियो त मूंखे ईअं महसूसु थियो
त को कुठल रूह रड़ियूं करे सारी काइनात खे शायदि बणाए रहियो हो। पर तॾहिं बि मूंखे अलाही कहिड़ो ख़्यालु आयो ऐं मुंहिंजे वात मां निकिरी वियो, नूरल महिरू तुंहिंजी बि त निकाह वधी कान हुई। उहे लफ़्ज़ चई वियुसि, पर पोइ मूंखे ॾाढो अफ़सोस थियो। मूंखे महसूसु थियो त ॼण उहो जुमिलो मूं महिरूअ खां को बदिलो वठण लाइ चयो हो। नूरल ते ॼण को घासलेट जो छंडो पियो रहिस। महिरूअ खे मूं पंहिंजे बाज़ुनि जी सघ सां आंदो, कुहाड़ियुनि ऐं बंदूकुनि जे ओड़ाह मां कढी आयो होसांसि। साल बराबरि असीं पुलिस ऐं वॾेरे गुलण खान जे माण्हुनि खां लिकंदा वतियासीं, ऐं जॾहिं अची पंहिंजो घरड़ो वॾे वेठुसि त मुला बि निकाह पढ़ाइण खां न कर कई। असीं तॾहिं बि न मुड़ियासीं, पर असां त ईअं सम्झो त असांजो अज़ल खां निकाह आहे। जेकॾहिं मुले निकाह न पढ़ायो त छा थी पियो, ऐं तूं थो अॼु मूंखे तानू हणी त महिरू मुंहिंजी निकाह ॿधी जोए कान्हे। नूरल खे उभस आई थी पई, पर हिन ॼण पंहिंजे पाण ते जबर कंदे वरी चयो, रहिस मुंहिंजो वात न खोलाए, न त रहिस वरे जी औलाद ऐं निकाहनि जी बि राजनि खे ख़बर आहे। हिन मूंखे गार ॾेई कढी हुई। सची गार ते हूअं बि मिठिया वधीक लॻंदी आहे, पर मूंखे पोइ बि मिठिया न लॻी, ऐं वरी बि धीरज सां चयमि, ॾिस नूरल, गारियुनि ॾियण मां वणंदो कुझु बि कीन। तुंहिंजे दर ते गारियूं खाइण कोन आयो आहियां, पर जेकॾहिं गारियुनि ॾियण सां तुंहिंजे दिलि जो भार कुझु हल्को थिए थो त जेकी वणई से ॾेई वठि। बाबे जेकी तोसां कयो तंहिंजी मूंखे ख़बर आहे। बाबे बदिरां जेकॾहिं तोखां माफ़ी घुरंदुसि त बि उन में को फेरो कोन ईंदो। त उन लाइ आयो हुउसि त जेकॾहिं उन्हनि हालतुनि खे बदिलाए नथो सघां त घटि में घटि तोसां को पेर त भरे सघां थो। मूंखे ॻोठ आहे, थोरा ॾींहं थिया आहिनि। ॿुधुमि त चाचे खैरे जे छोकिरे ऐं तोखे सिल थी पई आहे। शहर जे इस्पतालनि में जेकॾहिं जो इलाजु थिए त हूंदवी चङा भला थी पवंदा। मूं हिकु टिक हिन जे मुंहं में ॾिसंदे कुझु डपु कुझु उमेद सां वरी चयो, एतबार कर, मुंहिंजो मक़सदु रुगो इहो आहे त जो इलाजु थिए। अलू पिणस सूदो ॿाहिरि जीप में वेठो आहे। बाबे खे त उहा बि ख़बर कान्हे त को संदसि जीप काहे शहर थो वञा, न त शायदि जीप खे बि संगरूं हणाए छॾे हा। जेकॾहिं मूं ते एतबार करे सघीं त मूंसां गॾिजी हल, चङो भलो थी, पोइ जीअं वणे तीअं कर। बाबे सां विड़ी महिरूअ खे हथु करीं या उन वेढ़े में मारिजी वञे, सो तूं ॼाण तुंहिंजो नसीब। मूंखे पक न हुई त का एॾी सारी तकरीर करे सघंदुसि या नूरल ते को असरु विहारे सघंदुसि, पर जॾहिं मूं ॻाल्हाइणु बंदि कयो त नूरल खंघंदे उथियो, लठ ते टेक ॾींदो हू मूंसां जीप ताईं गॾिजी आयो।